अस्सलामुअलैकुम नाजरीन, मैं हूं अरूज हसन और मैं हूं अली अहमद। आप देख रहे हैं KN न्यूज। आइए नजर डालते हैं आज की अहम खबर। बदीन में मुबैना फरोख्त इल्जाम के बाद मुतासरा खातून का नया वीडियो बयान जारी। सोशल मीडिया पे सूफिया शाह नामी खातून की जानिब से मुबैना तौर पे एक खातून को पैसों के एवज फरोख्त किए जाने के इल्जाम और SSP बदीन के नोटिस के बाद मुतासरा नकाब पोश खातून ने अपने 2 मासूम बच्चों के हमरा सोशल मीडिया पे नया वीडियो बयान जारी कर दिया। खातून ने मुबैना फरोख्त के इल्जाम की तरदीद करते हुए कहा है कि उसे किसी ने फरोख्त नहीं किया, बल्कि सोशल मीडिया पे उसके खिलाफ झूठे इल्जाम आयद किए गए हैं। मुतासरा खातून का कहना है कि उसके शोहर ने मुबैना तौर पे उसका घर, 3 दुकानें, जमीन और दीगर जायदाद अपने रिश्तेदारों के हवाले कर दिए, जबकि उसके 2 बच्चों समेत उसको घर से निकाल दिया गया। खातून के मुताबिक वो लकड़ियां फरोख्त करके अपने बच्चों का पेट पाल रही है। उसने इल्जाम आयद किया कि SSP के नोटिस के बाद पुलिस तहकीकात के नाम पे उसे परेशान कर रही है। वीडियो बयान में खातून ने हाथ में पेट्रोल की बोतल उठा के इंसाफ न मिलने की सूरत में अपने 2 बच्चों समेत खुदकशी करने का संगीन इंतबाह भी दिया है। दूसरी जानिब SSP बदीन की जानिब से मामले का नोटिस ले जाने के बाद पुलिस ने तहकीकात शुरू कर दी है। रिपोर्ट कर रहे हैं जहांगीर मल्ला। मजीद देखिए उस औरत की ज़बानी। आए मुखे नको के विकिणी दिनो आए नको छाव पंजिन भेणु वठ वेठी विस हड्डा छेड़ते ए चवन ता त विकरंदा माण्हू के कोन विकिन पंज खुशी दा वया न माइटन हथ सा दिनो ने मुखे नो के दिनो नको छा आ तेमनी भेण वठ वेठल विस शफिया कूड़ हणी करे ये पुलिस वरन के मीडिया ते जिथे किथे मुखे ख्वार करे छडिया जिथे विकिणी माइटन तो के बिन बचन सुंदे दे छडिया मुखे के कोन विको ऐं बाक़ी मुंहिंजो मुड़ुसु IC हो, मवाली हो, किननि किननि धंधनि ते मूंखे हलाईंदो हो, ख़ुद पंहिंजा सेत उहो मूंखे कोन कष्ट कंदा हुआ। ऐं मजबूरी ख़ातिर वेंदी हुअसि, मुंहिंजी धीउ मानी लाइ करे वेंदी हुई। उहो नाना छा चवंदो मूंसां तूं ग़लति कमु कर, तोखे आउं खर्चा अटो वठी थो ॾियां, जे अगरि तूं नथी करी त आउं कोन वठी ॾींदसि। ऐं इन करे पंहिंजी भेणुनि वटि वेठी आहियां। मूंखे अॼु चोथों ॾींहुं आहे, केॾां कोन वई आहियां, नको मूंखे मुंहिंजे माइटनि खपाए ॾिनो आहे। मुंहिंजो घर, मुंहिंजी मिल्कत, मुंहिंजी माया सभु मुंहिंजे मुड़ुसु विकिणी छॾी। घर शफिया रखियो आहे, संदो भाउ खे विहारियो आहे। ऐं मुंहिंजे मुड़ुसी निणान ठठे में भॼी वई आहे, नुंहंनि नेठि मुड़ुसु करे वेठी आहे, ॿी सवाई ते वेठी आहे माछियुनि वटि। मिल्कूं माया उन्हनि खयूं, उन्हनि जा हिसा थिया, ऐं निकाह वधी वियुसि। मुंहिंजा नंढा 2 बच्चा हुआ, मुंहिंजो को बि हक़ु कोन थियो, मुंहिंजी का वधा नथी थिए। ऐं पोइ बि लेडीज़ पुलिस, तलार पुलिस असांजे घर में थी अचे, बचड़े वाल असीं केॾां वञूं, असां मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां वजह करे वञे, ऐं केॾां वेंदुसि जे ना त ख़ुदकुशी करे पंहिंजे पाण खे, ऐं मुंहिंजो पुटु असीं ख़ुदकुशी करे असीं हाणे मरी वेंदासीं 2 टे ॼणा। असीं हिते हाणे कोन जींदासीं, इन मुड़ुसु वटि कॾहिं बि कोन जी सघंदसि। मूंखे किननि किननि धंधनि ते हलाए हलाए मूंखे मारे छॾियो आहे। केतिरो कमाए खारायां आईसि, उहो चए मूंखे आईसि वठी ॾे, मूं वटि न आया पैसा, ऐं किथां ॾींदसि। ऐं मिसकिन ग़रीब आहियां, मुंहिंजे माइटनि जो को कसूर कोन्हे, न की मूं हक़ु कयो आहे, न की मूं छा लॻो जेको करे पियो सभु शफिया जो कमु आहे। शफिया जो हथु आहे, शफीना नाना शहरनि जो, बादली वारनि जो ई हथु आहे। बाक़ी ॿियो आउं न केॾां वई आहियां, न को छा आउं पंहिंजी मज़ूरी करियां, काठी निकिरी भरी केॾां 130 रुपए में कपायां, उन मां पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करियां। हिकिड़े पापे ने सॼो सिज गुज़ारियां, वरी राति जो जे भाउ ॾींहं ते ॾींहंनि जे ना त सुती पई आहियां। मुंहिंजो आउं केॾां निकिरी वई आहियां, न को छा मुंहिंजा कूड़ा ईंदड़ हाणी सेत करे हरू भरू मूंखे ज़लील वेठा कनि। बाक़ी मुंहिंजी माया मिल्कत, मुंहिंजा 3 दुकान, उहो मुंहिंजे मुड़ुसु IC कपाए छॾिया आहिनि। बनी हुई मुंहिंजी, उहा बि ॾेई छॾी। हिकिड़ी 26 लख जो सौदो बनी जो थियो, ॿियो 9.5 लख जो सौदो थियो, ऐं निकाह ॿधी वियुसि। मुंहिंजो हक़ु थियो हुते, मुंहिंजे घर में बि थियो हुते, हर साल में थियो हुते, पर मूंखे कोन ॾिनऊं। भला मूं ॾोह कयो कहिड़ो आहे? ऐं थाणनि ते वरी टंडे बागे तलार वारनि ते, उतां मूंखे कुझु बि कोन मिलियो। मूंखे चयो हली वञ घर, तूं वञी वेही रहो, धणी जी शइ धणी खपाइनि। भाॼी वॼी वयूं भेणूं ठठे नुहाणियुनि में, उन्हनि खे हक़ु मिलियो, पंहिंजा हिसा खाऊं अची मूं त ॾोह कोन कयो, छो मूंखे कोन हक़ु ॾिनो। ऐं हींअर त लेडीज़ पुलिस असांजे घरनि में बि अचे, ऐं छा करियां, केॾां वञां, ऐं फाई खाई मरंदीसि, ऐं मुंहिंजो ॿार ॿई गॾु थी मरंदासीं। बाहि खाई असीं बाहि पंहिंजे पाण खे ॾेई मरी रहंदासीं। बाक़ी मूंखे हाणे जीअण जो को बि हक़ु कोन्हे। इन मुड़ुसु वटि मूं जाम जीअसि, जिथे किथे मुंहिंजा नंबर, मुंहिंजा फ़ोनूं सभु खणी ईंदो, हीउ धंधो करे थो मूंखे खाराए, ऐं कोन कंदसि इहो धंधो, हाणे कॾहिं कोन कंदसि। मूंखे हरूभरू बेवाजिबी शफीना जो हथु वरितो आहे। शफीना चवे पई शफिया शाह मूं त कूड़ हयो आहे, तिन खे माइटुनि विकिणी ॾेई छॾियो आहे। शफिया शाह
उहो पंहिंजी मिल्कत माया रखियो पंहिंजे भाउ खे घर ॾाढो मुंहिंजो ॾाढो वेठी आहे मुंहिंजा नंढा सखीर बचा ऐं बिना करे खणी वञनि मिल्कत मुंहिंजी घणी मुंहिंजो बंगलो छपिया रखियो मुंहिंजे भाउ खे विहारे वेठी आहे हुन घर मंझि ऐं वईसि मूंखे टोड़ाए कटी छॾियो 3 साल थिया न पंहिंजे माइटनि में ई वेठी आहियां भला मूंखे केरु ॾे केरु वठे मुंहिंजा 2 ॿार आहिनि मूं जाम बर्दाश्त कया अॼु बि हींअर बि पंहिंजी भेण ॾे वईसि मिर्च फुटी न करे उहो मूं ते एॾी खुआरी उथल त न हाणे टई ख़ुदि करे बाहि कई हूंदी मरी रहंदासीं असांखे हाणे को बि जीअण जो हक़ हिते न आहे मूंखे कुझु बि कोन पियो मिले न को मुंहिंजी का आज़ाद थिए पोइ पई ऐं छा करे सघंदसि ग़रीब हाणे टई मरी रहंदासीं टई खाई मरंदासीं ख़ुदि कंदसि हाणे पाण ख़ुदि कंदसि भले छपिया छा भले शौक़ु पूरो करे ही मुंहिंजी नंढड़ी सगीर धीउ मानी लाइ वेंदी हुई हिनखे मानी टुकर कोन ॾींदा हुआ